अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान वटि बाक़ी 48 कलाक आहिनि। ईरान मुआइदो करे या अबनाई हरम्स खोले छॾे, ॿी सूरत में ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में अमरीकी सदर चयो आहे त यादि रखो, जॾहिं ईरान खे 10 ॾींहं ॾिना हुआ त मुआइदो करे या अबनाई हरम्स खोले छॾे। हाणे ॾिनल मोहलत ख़तम थी रही आहे ऐं 48 कलाक रहिजी विया आहिनि। अमरीकी सदर जो चवणो हो त मुआइदो न थियो त ईरान ते क़यामत बर्पा करे छॾींदासीं। F-16 जहाज़ जी तबाही सां ईरान सां ॻाल्हियुनि ते को बि असर न पवंदो। जंगी जहाज़ जी तबाही सां सफ़ारती अमल मुतासिर न थींदो। डोनाल्ड ट्रंप चयो त अमरीकी जहाज़ किरण सां ईरान सां ॻाल्हियुनि ते फ़र्क़ु न पवंदो। हीअ जंग आहे ऐं असीं जंग वारी हालत में आहियूं। हींअर उहो नथो चई सघां त अमले जे लापता माण्हुनि खे नुक़सानु पहुचाए वियो त अमरीका कहिड़ा क़दम खणंदो। अमरीकी सदर जो उहो बि चवणो हो त ईरान जो महफ़ूज़ शुदा 60% अफ़सोदा यूरेनियम वॾे गहराई में दफ़न आहे ऐं उन खे हासिल करणु वॾो मुश्किल थी वियो आहे। पर असां ईरानी यूरेनियम ते कब्ज़े जी ऑप्शन ते गौर करे रहिया आहियूं। ॿिए तरफ़ अमरीकी सदर जे अहिड़े बयान खे माहिरनि इंतहाई ख़तरनाक करार ॾिनो आहे। दिफ़ाई माहिरनि जो चवणु आहे त ईरान पंहिंजे ज़ेर ज़मीन हंधनि खे वधीक मज़बूत बणाए। अस्फ़ान में सुरंगुनि जा समूरा दाख़िली रस्ता मिटीअ सां बंदि कया विया आहिनि।